राधन जे गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल में लाइब्रेरी जो इफ्तिताह राधन टाउन कमेटी जे चेयरमैन सरदार ग़ुलाम दस्तगीर गोरड़ ऐं तालका एजुकेशन ऑफिसर ज़फ़र अली गोरड़ कयो। इन मौक़े ते आयल महिमाननि पीपी यूथ ज़िले दादू जे सदर ग़ुलाम मुर्तज़ा गोरड़, गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल जे प्रिंसिपल वाहिद बख्श बुघियो, गस्टा तालका महर जे सीनियर नायब सदर ज़ुल्फ़िकार जुणेचो, पीपी राधन सिटी जो जनरल सेक्रेटरी मोहम्मद यूनिस सोलंकी, काउंसलर बोबी ख़ान झतियाल, हाजी इख्तियार जामरी, परियल सोलंकी ऐं ॿियनि खे स्कूल जे प्रिंसिपल मोहम्मद यासीन मक्सी, गस्टा राधन जे सदर अब्दुल करीम राधन, उमीद अली कलहोड़ो ऐं ॿियनि आयल महिमाननि खे अजरक ऐं टोपियूं पाराए आदर भाव कयो। जर्द लाइब्रेरी इंचार्ज काशिफ़ हुसैन समेत आयल महिमाननि खे लाइब्रेरी बाबति आगाही ॾिनी। इन मौक़े ते तक़रीब सां मुख़ातिब थींदे चेयरमैन सरदार ग़ुलाम दस्तगीर गोरड़ चयो त हू हिन इदारे जो शागिर्द रहियो आहे ऐं स्कूल जे मसइलनि बाबति आगाही ॾिनी वई, जंहिंमें बिजली, सोलर सिस्टम, ग़रीब शागिर्दनि लाइ यूनिफॉर्म ऐं स्कूल जूं ॿियूं ज़रूरतूं पंहिंजे वसात आहार हल करण जी कोशिश कंदसि। स्कूल जे शागिर्दनि तरफ़ां महिमाननि खे गुलनि जा हार पिणु पाराया विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।